लाड़काने शहर तोड़े आसपास वारनि इलाइक़नि में बदअमनी जी बाह ते ज़ाब्तो न अची सघियो आहे, जिते चोरी फुर ऐं दाड़नि जूं कारवायूं रोज़ जो मामूल बणिजी वयूं आहिनि, जंहिं सबबि शहरवासी सख़्त परेशान बणिजी विया आहिनि। गुज़िरियल राति लाड़काने शहर जे हेदरी थाणे जी हद सिद्दीकी कॉलोनीअ में मुबैना तौर 7 खां वधीक हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते सहदुल्ला छाणीअ जे घर में गिड़ी घर में मौजूद मर्दनि औरतनि तोड़े मासूम ॿारनि खे हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए संदसि घर मां 95,000 रोक रक़म, 3 मोबाइल फोन्स ऐं 2 वाचुनि समेत ॿियो क़ीमती सामान फुर करे आसानीअ सां फरार थी विया। 5 ॼणा खुलियल मुंहं सां हुया, 2 ॼणनि खे बूटा लॻल हुयूं, हिते अचे बीह रहिया असांजे मथां, हिननि खे असां वठी आयासीं, न 2 पुटनि खे अचे असां सभिनी खे अंदरि विहारियोसीं। हुननि चयो त तव्हां जेकॾहिं कुझु हूंदव त तव्हांखे मारींदासीं, लुड़को ई न करे। पोइ वरी 3 ॼणा असांजे मथां हथियार खणी पिस्टलनि सां ऐं क्लाशनि सां बीह रहिया। बाक़ियुनि पुठियों 4 माण्हुनि हिते कार्रवाई पे कई, घुमनि पिया। 6 बजे जो वनफायर खे असां कॉल कईसीं, यानी तक़रीबन 5 बजे 6:30 बजे टाइम सां ईअं असुरी हुयो, पोइ आज़ानूं पोइ आयूं त हीअं कंदे उन वनफायर खे कॉल कईसीं। हुननि चयो त बाबा असां तव्हां ॾे पुलिस मोकिलियूं था। पुलिस आख़िर ताईं न आई। पोइ वरी वकील साहब जो दरवाज़ो खड़कायो 7 बजे। उन सिलसिले में लाड़काने वासियुनि मुतालबो कंदे चयो आहे त चोरी फुर ऐं दाड़नि समेत मुख़्तलिफ़ ॾोही कार्रवाइनि में मुलविस ॾोहारियुनि ख़िलाफ़ फौरी कार्रवाई करे शहरियुनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। कैमरामैन जावेद जंजूटा सां गॾु अली गुरामाणी, सिंध टीवी न्यूज़, लाड़काणो।